अवामी न्यूज़ में खबरनि जो सिलसिलो जारी है। तव्हांखे भान सईदाबाद में ख़बर ॾींदा हलूं त सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह ॿिनि ॾींहंनि जे दौरे ते पंहिंजे तक भान सईदाबाद पहुची वियो आहे, जिते सीएम सिंध तक जे आवाम सां ताज़ियतूं करे इन्हनि जा मसइला ॿुधंदो। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जे भान सईदाबाद में मीडिया सां ॻाल्हि ॿोल कंदे चवणो हो त सहाफ़ी अज़ीज़ मेमण जे क़त्ल ते पीपल्स पार्टी सख़्त मौक़िफ़ इख़्तियार कयो हो। सईद गनी ऐं सोहेल अनवर सियाल खे अज़ीज़ मेमण जे वारसनि ॾांहुं मोकिलियो। अज़ीज़ मेमण जे भाउ जी मर्ज़ी मूजिबि केस दाख़िल कयो आहे। अज़ीज़ मेमण जी फैमिली सां मुकमल इंसाफ़ कंदासीं, सहाफ़त जी आज़ादी ते मुकमल यकीन रखूं था। पीपल्स पार्टी जी हुकूमत में साफ़ियनि सां नाइंसाफ़ियूं बर्दाश्त न कंदासीं। IG सिंध जी तब्दीली बाबति वज़ीर आज़म खे नाला ॾिना पर हिन वाइदो करे अमल न कयो। सेवण खे मॉडल सिटी बणाइण लाइ कमु जारी आहे। वफ़ाक़ी हुकूमत असांखे पैसा घटि ॾिना आहिनि, इन जे करे तरक़ियाती कमनि में सुस्ती थी आहे। बिलावल भुट्टो जी सियासत ऐं मुआशी सूरत हाल ते गहरी नज़र आहे। वज़ीर आज़म इमरान ख़ान ख़ुदि नाकामी जो एतिराफ़ कयो आहे। वफ़ाक़ जी नाकामी सबबि खंड ऐं अटे जो बहरान पैदा थियो आहे। बिलावल भुट्टो ग़रीब अवाम जी नुमाइंदगी कंदे महंगाई खिलाफ़ आवाज़ बुलंद कयो आहे। मार्च महीने में बिलावल भुट्टो जे एहतजाजी तहरीक शुरू थींदी। अभी मैंने बताया प्राइम मिनिस्टर ने कहा नाकामी का इजहार किया उन्होंने अपनी। बाकी ज़ख़ीरा अंदोज़ी के ख़िलाफ़ तो मैंने कैबिनेट में 2 या महीना पहले जब कैबिनेट की थी, जब ये गंदम का बहरान हुआ था, तो मैंने हिदायत दी थी और उसके हिसाब से वो रेड्स वगैरह भी हुई हैं कि जहाँ जहाँ ज़ख़ीरा अंदोज़ों ने वो किए तो हमारे कानून के मुताबिक उन पर कार्रवाई। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।